भलीकार नाज़रीन मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो असीं अॼु गुफ़्तगू कंदासीं पाकिस्तान एशिया कप जो जेको फाइनल मैच हारायो आहे उन सां गॾु हिंदुस्तान जेको ही फाइनल मैच खटियो आहे। यकीनन ही चोथों भेरो एशिया जो कप जेको आहे इंडिया खटे वियो। पाकिस्तान जेको फाइनल मैच में जेको पहुतो बांग्लादेश खे सेमीफाइनल में हाराए क्वालिफाई कयो फाइनल जे लाइ। त इंडिया ऐं पाकिस्तान जो मुक़ाबिलो पाकिस्तान जे अंदरि जेको आहे वॾे पैमाने ते जेके रांदि सां दिलचस्पी रखनि था, ख़ासि करे क्रिकेट सां, उन्हनि में वॾो जोश ऐं जज़्बो, वॾियूं स्क्रीनियूं लॻल हुयूं त पाकिस्तान फाइनल मैच विन कंदो। ऐं पाकिस्तान जो कोई स्टार्ट ॾिनो हो 113 ते हिकु खिलाड़ी आउट हो। ओपनरनि ॾाढी शानदार रांदि कई हुई। उन खां पोइ थियो ईअं जो 33 खां 32 स्कोर ताईं असांजी टीम सॼी ऑल आउट थी, 9 खिलाड़ी जेको आउट थिया, जॾहिं त ओपनिंग स्टार्ट जेको असांखे ॾाढो शानदार मिलियो। हीउ जेको स्कोर थियण ॾांहुं वियो पिए त तक़रीबन 200 जे लॻभॻि हीअ स्कोर थिया, 180 या 190 जे अंदरि टारगेट थिया। तव्हां सम्झां थो त हिंदुस्तान जे लाइ, इंडिया जी टीम जे लाइ ॾाढी ॾुखियाई जेको पेश अची आहे बैट्समैननि खे चेस करण में। उनखां पोइ जॾहिं बॉलिंग अटैक थियो त बॉलिंग अटैक सुठो हिंदुस्तान जे इंडिया जे रांदीगरनि खे क़ाबू कयो ऐं हू ॾाढे प्रेशर में अची विया। शुरूआती विकेटूं जेके किरी वियूं ऐं हिंदुस्तान जेको आहे इंडिया जी टीम जेकी उहा प्रेशर में अची, पाकिस्तान जे रांदीगरनि में हौसलो अची वियो, पाकिस्तान जी आवाम में हौसलो अची वियो त असां इहो जेको आहे एशिया कप खटींदासीं। पर थियो ईअं त हारिस रऊफ़ उनजी बॉलिंग, जॾहिं बॉलिंग अटैक ई उनजो बेकार हो, जॾहिं उन 2 ओवरनि में ई उन लूज़ पे कयो, बॉलिंग लूज़ पे कई ऐं लास्ट जॾहिं उनजी बॉलिंग हुई सेकेंड लास्ट ऐं पोइ लास्ट वारो जेको ओवर हो उन में तव्हां ॾिसंदा त हू बैट्समैननि खां एॾो डिॼे पियो, बॉलिंग जेको आहे बॉल जेको करे पियो उहो वाइट वञे पियो, त आख़िरी ओवर उनखे कतई तौरु न ॾियणो हो। 2 ओवर जेके लास्ट वारा उनखे ॾियणा ई कोन। कैप्टन जेको आहे पंहिंजी सलाहियत इस्तेमालु करे आहे, बॉलिंग जेको ॿीहर जेको लास्ट बॉलिंग हो उहा जेकी ओवर हुआ उहे चेंज करे आहे। पर थियो ईअं कोन, हिंदुस्तान खे खणी आया फाइनल ताईं, इंडिया खे खणी आया आख़िरी ओवर ताईं ऐं हीउ मैच जेको ॾाढो ज़बरदस्त थियो। पर उहो ई पाकिस्तान जा खिलाड़ी ओपनिंग सुठी कंदा त मिडल ऑर्डर सॼो जेको आहे तबाह थी वेंदो आहे। मिडल ऑर्डर उहो कुझु बि न करे सघंदो आहे। ऐं जेकर बॉलिंग अटैक सुठो हूंदो आहे त लास्ट वारा बॉलर जेके हूंदा आहिनि उहे वरी पंहिंजो मज़ो फिटाए छॾींदा आहिनि। पाकिस्तान जा माण्हू हीअ जेकी रांदि सां दिलचस्पी रखनि था, इहा किरोड़े माण्हुनि जी रांदि सां दिलचस्पी आहे। आख़िरकार इहा असांखे अहिड़ी टीम छो नथी तयारु कई ॾिनी वञे जेकी उहा टीम जेकी वसीम अकरम, इंज़माम, जावेद मियांदाद, सईद अनवर, वकार यूनस, शोएब अख्तर, राशिद लतीफ़, बासित अली, मोइन खान, इंज़माम, एजाज़ुल हक, सलीम मलिक, अहिड़ा बैट्समैन, शाहिद अफरीदी, असां अहिड़ा बैट्समैन, अहिड़ा बॉलर असीं छो नथा तयारु करे सघूं। असांजी टीम ॾींहों ॿ ॾींहुं असांजी टीम पोइते वञे पई, ॾींहों ॿ ॾींहुं टीम जेकी असांजी सफ़ा जेको कमज़ोर थींदी पई वञे। असां कैप्टन, अलाए कहिड़ो कैप्टन आहे, उहो मज़ो नथो करे। उन सां गॾु जेकर को बैट्समैन सुठो कमु करे थो त उहो नथो करे। सिलेक्शन बोर्ड छा पियो करे, PCB छा पई करे। तव्हां हिन महिल ताईं पाकिस्तान जे अंदरि वसीम अकरम, शोएब अख्तर, जावेद मियांदाद, वकार यूनस, राशिद लतीफ़, मोइन खान जहिड़ा तव्हां वटि ज़बरदस्त प्लेयर पिया आहिनि, ज़बरदस्त तव्हां वटि जेके आहिनि कोचिंग करे सघनि था। बॉलिंग जी जेके कोच तव्हां अलॻि करियो, तव्हां पंहिंजी टीम खे आज़ादु त छॾियो, तव्हां सिफ़ारिशी कल्चर ते सॼियूं टीमूं रांदीगर खणी अचो। हारिस रऊफ़ जी कहिड़ी कारकर्दगी हुई तव्हां ॾिठो कोन्हे। उन जा ओवर केतिरा, उनखे 44 रन्स ॾेई छॾियो। ही T20 उन में हिकु हिकिड़ो बॉल, हिकु हिकिड़ी रन्स क़ीमती हूंदी आहे। तव्हांखे ख़बर, सॼे मुल्क जा जेके रांदीगर आहिनि केॾी रांदि सां दिलचस्पी रखनि था, उन्हनि में केॾो ग़म ऐं गुस्सो आहे त पाकिस्तान मैच ही खटियो वेठो हो। पाकिस्तान मैच ही ज़बरदस्त फाइनल करण लाइ वियो पिया। आख़िरकार ईअं थियो छो जो 113 खां पोइ सॼी टीम ऑल आउट थी वञे। सॼी टीम खां पोइ जेकर बॉलर जेके आहिनि उहे जेके आहिनि सुठी बॉलिंग न कनि। हारिस रऊफ़ जी एॾी बेकार बॉलिंग, कैप्टन पंहिंजी सलाहियत का इस्तेमालु करे आहे। वसीम अकरम जहिड़ो कैप्टन थिया, इमरान खान जहिड़ो कैप्टन थिया, त कैप्टन पंहिंजो हूंदो आहे, कैप्टन खे छा करणो हूंदो। हैंसी क्रोनी साउथ अफ्रीका जो ज़बरदस्त कैप्टन हूंदो, जेॾी महिल सम्झंदो हो त मुंहिंजी टीम वञे पई पाण बॉलिंग ते हली वेंदो। सभु ख़बर हूंदी मुंहिंजी टीम बैटिंग लाइन में फेल वञे पई, पाण बैटिंग कंदो। विविन रिचर्ड, ही समूरा जेके दुनिया जे अंदरि सचिन तेंदुलकर जहिड़ा रांदीगर ॾिसो पंहिंजी टीमुनि खे कीअं खणी ईंदा आहिनि, कीअं कढी ईंदा आहिनि। त मैच खटण ऐं हाराइण, सुठी रांदि त करियो, सुठी रांदि खां पोइ मैच हाराए वञो त का ॻाल्हि कोन्हे, पर तव्हां उन्हनि खे जेको मैच वञी पंहिंजे हथ में ॾेई था अचो, उनजे करे पाकिस्तान जे अंदरि तमामु गुस्सो आहे रांदीगरनि ते। हींअर बि
PCB खे घुरिजे त सुठी टीम ठाहे। पाकिस्तान जे अंदरि वॾो टैलेंट आहे, सिंध जे अंदरि वॾो टैलेंट आहे, बलोचिस्तान जे अंदरि वॾो टैलेंट आहे, पंजाब जे अंदरि KPK जे अंदरि वॾो टैलेंट आहे। रांदीगर मौजूदु आहिनि, सुठी टीम ठाहियो, अंडर 17 ठाहियो, अंडर 18 ठाहियो, अंडर 19 ठाहियो। उन खां प्रोसेस खां पोइ तव्हां हिकिड़ी टीम सुठी तश्कील ॾियो, बजाए जो तव्हां सिफ़ारिशी कल्चर जे बुनियाद ते रांदीगरनि खे खणी ईंदा त उहा टीम नतीजा न ॾेई सघंदी। नतीजे में इहो थींदो त पाकिस्तान जी आवाम रांदि मां मायूस थियण लाइ वञे पई। हीउ जेको फाइनल थी वियो, फाइनल खां पोइ वरी इंडिया हिकिड़ी जेको इंडिया जे रांदीगर आहिनि उन्हनि खे बि खणी विया आहिनि, जेको क्रिकेट जे मैदान खे बि सियासी मैदान, जंग जो मैदान न खणी विया आहिनि। मोहसिन नक़वी PCB जो चेयरमैन आहे, उनखां जॾहिं ट्रॉफी वसूल करण वञी त उन्हनि ट्रॉफी वसूल न कई। उन ते मोहसिन नक़वी जेको नरेंद्र मोदीअ खे इहो चयो त तव्हां जंग जे मैदान में त सदाईं हारायो, पर तव्हां क्रिकेट खे बि सियासी बुनियाद ते खणी विया, जंग जे बुनियाद ते खणी विया। इहो अमल ठीकु न आहे। इहे रांदि आहे, रांदि मां हिकिड़ो खटींदो, हिकिड़ो हाराईंदो। बहरहाल पाकिस्तान जी टीम जेको फाइनल मैच जेको हारायो, जेकी असांखे उमेदियूं हुयूं त हीअ पाकिस्तान जी टीम फाइनल विन कंदी। बैट्समैन ओपनरनि तमामु शानदार जेको आहे पंहिंजी बैटिंग कई, सुठो उन्हनि रन्सियूं ॾिनियूं, पर पोयां सॼी जी सॼी टीम जेकी आहे जेको आहे 9 रांदीगर असांजा आउट थी विया 33 रन्सनि ते। उनखां पोइ 147 जो टारगेट मिलियो, उहो बि इंडिया आसानी सां 147 जो टारगेट हासिलु न कयो। असांजो जेको बॉलिंग अटैक हो उहो ॾाढो शानदार वियो। उनखां पोइ जेको हारिस रऊफ़, जेकी हिकिड़ी बेड चइजे, हिकिड़ी बेकार बॉलिंग चइजे, उन बॉलिंग जे करे ऐं जेको आहे असांजो मैच इहो हथनि मां हलियो वियो। असीं उमेदु करियूं था त PCB पंहिंजो रवैयो ज़बरदस्त कंदी ऐं PCB सुठा रांदीगर आणींदी। PCB 1992 खां वेंदे 96 वर्ल्ड कप, 99 उहे अहिड़ा रांदीगर अचनि जेके मुइन खान जहिड़ा अचनि, इंज़माम, जावेद मियांदाद जहिड़ा अचनि, बासित हफ़ीज़, शर्जील जहिड़ो ज़बरदस्त बैट्समैन, हुन ते अलाए कहिड़ा इल्ज़ाम हणी हुनखे ॿाहिरि करे छॾियऊं। शर्जील जहिड़ो, इमरान नज़ीर जहिड़ो असांखे हिटर खपे, बैट्समैन खपे। असांखे सुठनि रांदीगरनि जी ज़रूरत आहे। हीउ जेको पाकिस्तान आहे, पाकिस्तान जी 25-26 करोड़ आबादी जेकी आहे, उहा क्रिकेट सां तमामु घणी दिलचस्पी रखे थी। कल्ह तव्हां ॾिठो त सॼे मुल्क में लखे किरोड़े माण्हू वॾियूं स्क्रीनियूं हणी मैच वेठा हुआ त मैच ॾिसूं, फाइनल जेको पाकिस्तान विन कंदो। पर बदकिस्मती चइजे या रांदीगरनि जी असांजी नाकामी चइजे, उन्हनि जे करे असांजो हीउ एशिया कप जो फाइनल जेको असांजो खटिणो हो, असीं पंहिंजो ॼण त उन्हनि खे हथनि में ॾेई आयासीं। पाण वरी इन क्रिकेट ते बि पाण गुफ़्तगू कंदासीं वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सा सलामत, सिंध सलामत।